अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। अॼु असां मायराज किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार स्पाइस्ड पटेटोज़ जी रेसिपी। ही स्पाइस्ड पटेटोज़ ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था तक़रीबन अधु कप, जीरो विझूं था 1 टीस्पून, कड़ी पत्ता आहिनि 8 खां 10 अदद ऐं हाणे कुझु सेकंड्स जे लाइ असां फ्राई कंदासीं। तक़रीबन 4 खां 5 सेकंड्स ताईं फ्राई करण खां पोइ हाणे असां आलू विझूं था 750 ग्राम्स ऐं असां आलूनि खे क्यूब्स में कट करे छॾियो आहे। आलू विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे लूणु विझूं था 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। हेड विझूं था 1/2 टीस्पून ऐं हाणे 8 खां 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते आलूनि खे फ्राई कंदासीं। अठ खां 10 मिनट्स ताईं विचोली बाहि ते आलूनि खे फ्राई कयो आहे। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1/2 टीस्पून, जीरे जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1/2 टीस्पून, कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून ऐं गरम मसाला पाउडर आहे 1/2 टीस्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते आलूनि खे पचायो आहे। हाणे विझूं था कसूरी मेथी जा पत्ता 1 टीस्पून ऐं 5 खां 6 अदद सावा मिर्च विझूं था ऐं हाणे ढकु ॾेई मज़ीद 2 मिनट्स ताईं लो फ्लेम ते पचाईंदासीं। तक़रीबन 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजा मज़ेदार स्पाइस्ड पटेटोज़ बिल्कुलु तयारु आहिनि। असां कयूं था आलूनि खे डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।